الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا وهادينا ومهدينا ومحبوبنا ومحبوب ربنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا وحكيم طبيب قلوبنا وسراجا منيرا ومولانا وملجأنا وملاذنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في الكلام القديم وخطابه العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولله المشرق والمغرب فتولوا فثم وجه الله إن الله واسع عليم آمنت بالله صدق الله مولانا العظيم
वबल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूबे हक खल्की खुदा जहले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफत दुजा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी संदन सारो नस्ल सीरत ऐ सूरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। ए आजिज़ उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम या ए विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा सभी गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा सभी गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सलात खां बाद में निहायत ही वाजिबुल एहतराम मोहतरमुल मुकाम साहबजादा अति किबला अल्लामा मौलाना साईं मोहम्मद इसहाक कुरैशी दामत बरकातुमुल कुदसिया अजीजुल कद्र मुजाहिद अहले सुन्नत अति मौलाना साईं फिदा अहमद नईमी दामत बरकातुमुल आलिया व दीगर उलमाए ज़ी वकार हुफ़ाज़ किराम सना खान रसूल सादात किराम ऐ मुहजा प्यारा मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ बुरहानुहु जी तौफीक ऐ इनायत सा अज हिन जायते
ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक महफ़िल में असां अवां खे अचण जो, वेहण जो, ॿुधण ऐं ॿुधाइण जो मौक़ो ऐं शरफ़ नसीब थियो आहे। दुआ है अल्लाह ताला शाल असां अवां जी इन हाज़िरीअ खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। जिन मेहरबाननि दोस्तनि इन अज़ीम शान प्रोग्राम खे सजायो आहे, दुआ है अल्लाह ताला उन्हनि जे इन कोशिश खे, बेकत ऐं मुजाहिदे खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए ऐं उन्हनि जे माल इज्जत में, आबरू में, बच्चन में बरकतूं ऐं रहमतूं अता फरमाए। सांजे प्यारे दोस्त मोहतरम अब्दुल रज़ाक साहब ऐं उन जे रुफ़क़ा अहबाबन जिन खे अल्लाह ताला महबूब जे प्यारे शहर मदीनतुल मुनव्वरा सां गॾु बैतुल्लाहिल हराम जी तवाफ सई उम्रे जी सादत नसीब फरमाई। उन जी खुशीअ में अल्लाह जे हुजूर में शुक्राने तौर ते हीअ मुहम्मदी महफ़िल उन्हनि सजाई आहे। उन्हनि जे मोहब्बत वारनि वजीर साहब ऐं ॿिया जेके रुफ़क़ा आहिनि उन्हनि इन महफ़िल खे सजाइण जी लाइ महिनतूं कयूं आहिनि। दुआ है अल्लाह ताला इन्हनि दोस्तनि खे ऐं असां अवां सभिनी खे बार बार पंहिंजे महबूब जे दीदार जी ज़ियारत ऐं दीदार नसीब फरमाए। असां अहले सुन्नत व जमात अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे अक़ीदे में पक्का ऐं पुख्ता आहियूं। जेको बि अहले सुन्नत व जमात सॾाए थो ओ अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे अक़ीदे में पक्को आहे, पंहिंजे मुहब्बत ऐं इश्क में रासिख़ आहे। उन जो सबूत दलील अॼोकी महफ़िल आहे। जिया सहाबा जे दौर में सैयदना फारूक आज़म रदियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा हा त मोमिन ऐं मुनाफिक जे विच में अगर को फर्क आहे ऐं उहो फर्क ज़ाहिरी सुञाण जे लाइ ख़बर पवे, फरमाए उन जे साम्हूं अलीअ जो नालो वठो। किंजो नालो वठो? अलीउल मुर्तज़ा। फरमाइंदा या अबल हसन, ए हसन जा बाबा, तुंहिंजी ज़ात अहिड़ी आहे तोखे ॾिसण सां मोमिन जूं अखियूं थरंदियूं, उन जी दिल बाग बहार थींदी ऐं मुनाफिक तोखे ॾिसी ॿरी ऐं मरी वेंदा। छा